दड़ो वेझो बेलो रोड शिरडी स्टॉप वटे 5 हथियारबंदनि तरफ़ां रोड ब्लॉक करे कराची खां दड़े ईंदड़ सियासी समाजी अॻुवाण अकबर ईसानी मोहम्मद खान सुमरो ऐं ॿियनि खे यरगमाल बणाए लखें रुपया नक़द मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। इतलाबाद शहरनि ऐं ॻोठाणनि पारां दामिनी ऐं फुर वाक़े ख़िलाफ़ दड़ो बेलो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कई वई, जॾहिं त बेलो पुलिस फुर वाक़े जो इतला मिलण बावजूदि 7 कलाकनि बाद पहुती। उन खां अॻु हैदराबाद खां आयल खोजी कुतनि खे तलब करे जवाबदारनि जा पेरा खया विया, जंहिं बाद खोजी कुतनि रमू लोठियो जे घर ते दंग कयो। उन दौरान फुर जो निशानो बणियल अकबर इसानी तरफ़ां माण्हुनि जी गॾु थियल हुजुम में बीठल 2 मुबैना फौरन जी सुञाणप कई वई। उन बाद बेलो पुलिस तरफ़ां 1 मुबैना फौरो खे गिरफ़्तार करण जा इतला मिलिया आहिनि। उन सिलसिले में फुर जो शिकार थियल अकबर इसानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेलो रोड ते फौरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। राति जो रोड ते सफ़र करे थो सघिजे। फौरूं औरतनि ऐं जनाज़ा खणी ईंदड़ खे बि बख़्श नथा कनि। हिननि चयो त पुलिस लापरवाही जो मुज़ाहिरो कंदे इतला बावजूदि 7 कलाकनि खां पोइ वाक़े वारी हंधि पहुती आहे। रहवासी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। फुर में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। दड़ो बेलो रोड ते मौजूद आहियूं, जिथे शिराजी ग्रुप जे तमामु पुराणे ऐं असांजे दड़े जे मोज़िज़ जेको वॾेरो अकबर ईसानी खां जेको हितां दड़े आयो पे के कम सां वियल हो सिजावल, त हिते जॾड़ो शाह स्टाफ वटि हिन खां फुर थी वई आहे ऐं हिन खां पुछूं था त रात थी आहे। राति तक़रीबन 5 माण्हू हुआ जेके असां आऊं मोहम्मद खान सुमरो, मुंहिंजो पुटु, 2 ॼणा कराची खां आयासीं, ॿियो चौथों ड्राइवर। हिते हथियारनि जे ज़ोर ते असांखे यरगमाल बनाए असांखां फुर कयूं, असांखां मोबाइलूं फुरूं, असांखां सामान जेके उहे फुरूं ऐं पोइ असां पुलिस खे इतला कयो 3 बजे धारे। अञा सुधी 9:30 थिया आहिनि, पुलिस कोन आई आहे। पेरी बि पेर बि कटिया आहिनि ऐं कुतनि वारा बीठा आहिनि। हाणे कुतनि वारा चवंदा जेकॾहिं 2 पुलिस वारा अचनि त असीं पेर खणूं। ऐं अञा सुधी हीउ जेको मंडड़ो स्टाफ आहे इहो हेॾी तमामु घणियूं फुरूं थियनि थियूं। ॿार बच्चो एतिरे क़दुरु जो बीमार माण्हू जेके था वञनि था उन्हनि खां फुर थिए थी। ऐं हिकिड़ो त बाक़ाइदे फुर वारो मूं सुञातो आहे, ऐं जेकॾहिं हू मुंहिंजे साम्हूं ईंदो त आउं हुनखे बाक़ाइदे सुञाणंदो त असां कुतनि वारा बि घुरां। ऐं मोहतरम असांजी SP सिजावल राजभट साहिबा खां अपील कंदुसि, महिरबानी करे पुलिस खे पाबंद करियो। ऐं ॿेले थाणे ते 2 दफ़ा वियो आहियां। हिकिड़ा 2 पोड़ा आहिनि त सुता पिया आहिनि, पोइ अलाए भंग जे नशे में अलाए ठरे नशे में उहो चवंदे को चए त आउं राति आयो आहियां, को चए 3 ॾींहं आयो आहियां, मूंखे का ख़बर कोन्हे। हाणे पहिरीं पुलिस वारा मेड़ू टोटल माण्हू हुते बीठा आहिनि ऐं अञा सुधी 9:30 थिया आहिनि, पर का पुलिस अञा सुधी कोन आई आहे। पोइ अलाए छा आहे, को हिन बदमाशनि लोफरनि खे रोड ठीके ते ॾेई छॾूं आहे, जे ॾिनो हुजे त असीं खणी टपड़ ॿधी भॼी वञूं। ऐं असां अपील कंदासीं आला अमलदारनि खे त महिरबानी करे हिन ते फ़ौरन एक्शन वठो। हीउ माण्हुनि जी भलाई जो कमु आहे। हे चोर पधरा पिया आहिनि ऐं इहे गिरफ़्तार थी वञनि त हिते जान छुटी पए। महिरबानी।